दोस्तों अॼु 21 जनवरी 2024 हर 21 जनवरीअ ते सिंधी साहित्य अकादमी दिल्ली पारां हिकु मुशाइरो थींदो आहे। अॼु बि पिणु मुशाइरो हो ऐं इन में भाॻु वठण लाइ राजकुमार मसंद रायपुर मां ऐं विनोद आसूदाणी साईं नागपुर मां ऐं मां कनव शिवाणी हुते दोस्त गॾियासीं ऐं जेको प्रोग्राम थियो तमामु शानदार रहियो। ऐं उते विनोद आसूदाणी साईं हिकु गज़ल पढ़ियो, तमामु मूंखे सुठो लॻो। हाणे ट्रेन में वेठा आहियूं, दोस्त ॻाल्हियूं पिया कयूं, कचहरियूं पिया कयूं। सो विनोद साईं खे चयो साईं इहो गज़ल साईं दोस्तनि तक पहुचाइणो आहे, सो अर्ज़ु आहे तव्हांखे। सो इहो गज़ल रिकॉर्ड कयूं था त दोस्तनि तक पहुचंदो बिल्कुल ट्रेन जे सफ़र में। जी साईं बिल्कुल। तो शिवाणी साहब जी, तो ये गज़ल आहे बिल्कुल ताज़ो जी साईं, तो पहुचे असांजे सिंध हिंद जे दोस्तनि ताईं। जी जी जी। रोज़ सुबुह जो उथंदो आहियां मन मारे, रोज़ सुबुह जो उथंदो आहियां मन मारे, रोज़ सुबुह जो उथंदो आहियां मन मारे, ॾींहुं सॼो बसि जीअंदो आहियां मन मारे। वाह साईं, रोज़ सुबुह जो उथंदो आहियां मन मारे, ॾींहुं सॼो बसि जीअंदो आहियां मन मारे। का पिण ॿेड़ी पार वठी की न वञे थी, का पिण ॿेड़ी पार वठी की न वञे थी, समुंड किनारे वेहंदो आहियां मन मारे। वाह साईं, वाह साईं, समुंड किनारे वेहंदो आहियां मन मारे। वाह साईं। का त रिवायत बणे ख़ुशीअ जो बाइस अॼु। शिवानी साहब जी साईं, का त रिवायत बणे ख़ुशीअ जो बाइस अॼु, यारनि सां गॾु पीअंदो आहियां मन मारे। का त रिवायत बणे ख़ुशीअ जो बाइस अॼु, यारनि सां गॾु पीअंदो आहियां मन मारे। शायदि को मंतर मुंहिंजो मन विंदराए, शायदि को मंतर मुंहिंजो मन विंदराए, वेद पाठ पिण पढ़ंदो आहियां मन मारे। वेद पाठ पिण पढ़ंदो आहियां मन मारे। केरु पढ़े टेढ़ा मेढ़ा टुबका लीकूं। मसंद साहब, केरु पढ़े टेढ़ा मेढ़ा टुबका लीकूं, रोज़ गज़ल तब लिखंदो आहियां मन मारे। रोज़ गज़ल तब लिखंदो आहियां मन मारे। ऐं शेर ॾिसंदा, भुरी पवे थो कीअं छुहां मां नाज़ुक आ, भुरी पवे थो कीअं छुहां मां नाज़ुक आ, सूंह पिरीअ जी पसंदो आहियां मन मारे। सूंह पिरीअ जी पसंदो आहियां मन मारे। ऐं रणपट जीअं फितरत में फ़र्क़ु न ईंदो को। जी साईं, रणपट जीअं फितरत में फ़र्क़ु न ईंदो को, बादल बणिजी वसंदो आहियां मन मारे। बादल बणिजी वसंदो आहियां मन मारे। ऐं शेर ॾिसंदा, फूक ॾेई को ममण मचाए दुआ कयो, ममण मचाए दुआ कयो। साईं जो कुझु थी कोन थो। फूक ॾेई को ममण मचाए दुआ कयो, टांडन वांगुरु दुखंदो आहियां मन मारे। फूक ॾेई को ममण मचाए दुआ कयो, टांडन वांगुरु दुखंदो आहियां मन मारे। रोज़ सुबुह जो उथंदो आहियां मन मारे, ॾींहुं सॼो बसि जीअंदो आहियां मन मारे। मन मारे, मन मारे। महिरबानी।